जी बिल्कुल पूरी दुनिया जीअं मुबारकपुर ऐं बरपासे में भी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾाढो भरपूर अक़ीदे एतिराम ऐं मोहबत सां मल्हायो पियो वञे। मुबारकपुर समेत जेके नंढा वॾा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि हुते जेके आहिनि रैलियूं कढियूं विया आहिनि। हर तरफ़ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेको आहे सो गूंज आहे, मरहबा या मुस्तफ़ा नारनि जी गूंज आहे। जेके नंढा वॾा जलूस आहिनि उहे जेको आहे सो मरकज़ी मस्जिद आहे गौसिया मस्जिद ते पहुतल आहिनि। जॾहिं त काफ़िले जी सूरत में जेको आहे सो ई त जुलूस निकिरंदो। मरकज़ी जेका मस्जिद गौसिया खां थींदो मुबारकपुर जे मेन स्टैंड खां पोइ बेगारी पुल ताईं उहो हुते पहुचंदो, जिते दुआ घुरी वेंदी। बाद में जेको आहे सो उहो जुलूस साॻी मरकज़ी जेको आहे सो मस्जिद गौसिया मस्जिद वटि पहुचंदो, जिते लंगर न्याज़ जो बि बंदोबस्तु कयो आहे। जॾहिं त आशिक़ाने रसूल तरफ़ां रोड रस्तनि ते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे सो लंगर ऐं जेको आहे सो सभील जा जेके उहो बंदोबस्तु कयो आहे। ॻाल्हि कयूं था सिक्योरिटी बि इंतिहाई जेका आहे उहा सख़्तु कई वई आहे। ईंदड़ माण्हुनि खां जेको आहे सो चेकिंग कई वञे। हर तरफ़ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नारनि जी गूंज आहे। ऐं जेको आहे सो हीउ असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको जनम ॾियारो आहे, आशिक़ रसूल तरफ़ां जेको वॾे मोहबत अक़ीदे एतिराम सां मल्हायो पियो वञे। जी।